घोटकी पुलिस जो कच्चे में ऑपरेशन जारी है। कार्रवाई में 16 धाड़ेल मारिजी विया। डीपीओ अख्तर फारूक मूजिब कच्चे में ऑपरेशन दौरान 16 यरगमालिन के बाजियाब करायो वियो, जडे त सिंध पंजाब चेक पोस्ट तां 66 ॼणनि के बाजियाब थियण खां बचायो वियो है। बे तरफ़ कच्चे वारे इलाके में धाड़ेलन के मुंह ॾियण लाइ सिंध हुकूमत पुलिस लाइ जदीद हथियार ख़रीद करण लाइ पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री सां राब्तो करे वरितो आहे। हथियारनि में ड्रोन, आर्म्ड ऐं फायर पावर वारा हथियार शामिल हूंदा। उन खां अलावा सिंध पुलिस ओभर यूरोपी मुल्क आर्मीनिया मां जदीद राइफलूं ऐं डार्क ड्यूटी दूरबीन ऐं कमांड एंड कंट्रोल गाॾियूं बि ख़रीद करे रही आहे।